चाची अम्मा न रो, चाची अम्मा तू न रो। अबा कासिम मुझे कौन होगा लायो, मुझे माफ करे चचा। चाची अम्मा गुनाहगार न कर, तू वरी आई मां आई मुझे क़यामत कारी न कर क़यामत कारी अम्मा। इंसान खता जो घर अखियुनि ते अंध जो पर्दो हूंदो अथसि, बस पोइ सम्झंदो आहे सब कुछ मां आहियां। जॾहिं होश ईंदो अथसि पोइ त सभु ॻाल्हियूं ई अमल जो फेर फिरी ईंदा अथसि। अबा कासिम मुंहिंजा बच्चा, मूं तोखे ॾाढो ॻाल्हायो, ॾाढो मूं तोखे ॻाल्हायो, अहिड़ो ॻाल्हाइनि जेको मूंखे ॻाल्हाइण ई न खपे हा। तूं निकिरो नी पछता जितो भेण मां, सब कुछ ठीक थी वेंदो। असीं इंसान आहियूं, ये खताऊं थींदियूं रहंदियूं आहिनि। इन जो मतलब इहो नाहे त असां दिलि लाहे वेहूं, ग़लतियुनि खां पासो करण जी कोशिश कयूं त इहो ई असां लाइ काफ़ी आहे पुपी अम्मा। हाँ माँ जी हाँ, वक्त हुयो गुज़री वियो। असां कारे सिज में घेरियल हुआसीं, जॾहिं ऊंदाही मां निकिरी उजरे सिज जी रोशनी में आया आहियूं त पोइ दुआ इहा घुरूं त मालिक साईं असांखे हर गुनाह खां बचाए, कारियुनि रीतुनि ऐं रस्मुनि जी गुलामी खां छुटकारो ॾिए। हा पुपी, हाणे असीं रस्मनि जा गुलाम न बणबासीं, न न्याणियुनि जी नंढी वईअ में शादीअ जो पाप कंदासीं, न पेट लिखण या संग चटीअ में वठण जी ज़िलत वारी रस्म ते अमल न कंदासीं, ऐं औरत जी इज्जत जो वचन था कयूं तोसां पुपी। हाँ जफर, जे औरत न हुजे हा न त शायद मर्द जो वजूद ही न हुजे हा, ऐं शायद जे मर्द न हुजे हा त औरत जो भी वजूद न हुजे हा। ऐं लाज़िम ऐं मलज़ूम हिक जेतिरे क़दर जा हक़दार आहिनि। असीं औरत खे कख जेतिरो बि नथा सम्झूं, ग़लती मां ग़लतान ऐं ग़लताननि मां नुक़सान, त पोइ असां सभु उन में ग़रक़ थी था वञूं पुट। अचो हलूं पुपी, देर थी वेंदी। यार इन जी ख़िदमत कजे, चाची मां खे कॾहिं दुख न ॾिजे। मुंहिंजी चाची मां जी पार ते ज़फर। कासिम तू को भी फिक्र न कर, छो त ही मुंहिंजी पुफी न पर मां आहे, का भी तकलीफ़ न ॾींदसि। कासिम ओ मुंहिंजा बच्चा, तोखे रब साईं वॾी ॼमार ॾींदो, तोखे हो ॾींहं न ॾिसंदे। हल अम्मा, कासिम दुआ कजां यार। ज़फर मुझी अमर दी जली पारत तोखे पारता।
चाची अम्मा असली चाची अम्मा मुझे अम्मड़ तो मरी वही तो मुझे अम्मड़ क्यों अज तू बच का सुबह अकेलो थी मुझे अम्मा अज तो मैं का सुबह मुझी चाची अम्मा के खुदा तारा खुश रखो। अम्मा अम्मा मुते रहम कर। अम्मा नहीं नूरी सिर्फ पंहिंजो न सोचींदी करे। मां जंहिं तोखे हर वक्त दुखी महिल साथ ॾिनो उन जे ॾुख ऐं उन जी ज़िंदगी खे विसारे थी छॾी। अम्मा उहो मरण जो ॾींहुं थींदो जंहिं ॾींहुं विसारियां, पर थोड़ो सोच अम्मा, हिते कीअं रहंदो दादन जो जंडरो पाड़ो थी चईंसि, इन खां इनकार करे छॾ त उहो बहितर आहे। मां किथे रहां? अम्मा असीं ॿई दादन वटि रही सघूं थियूं। मां सॼी उमिरि दादन वटि रहां? अम्मा छा हेसि पोइ मुंहिंजे करे मां रात ॾींहुं परेशान आहियां नूरी। बकवास बंद करी आ पंहिंजी। मूंखे ईअं न चओ नूरी। त छा चवे? आज़ार ईंदड़ खे अखियुनि में विहारियो। तव्हां ॿई मुंहिंजी अखियुनि में वेहो, अखियुनि खे सहरे सॼी ज़िंदगी लाइ तव्हांखे पंहिंजे साह में विहारे छॾियां। विरल पाण खे विकिरो करे बि तव्हांजे सुख ऐं साह जो बंदोबस्त कंदो। ख़ामोश बेशरम, निकिर हितां, जंगून भञी छॾियां। अम्मा हिनजी जंगून भञण मां छा थींदो? आंड्रा उखेड़े जानवर खे ॾेई भांडा भोरे करे पूरे छॾिजेसि। मूंखे देश में आणण ते मजबूर न कयो, न त ॿई पूरियूं हूंदो। वो सभु ॾिंगायूं दफ़न करे छॾियूं आहिनि, मूंखे मजबूर न कयो। कॾहिं बग़ैर लूह पाए बुखियूं फाड़ण विसारियो आहे जो तूं बेहूदगी विसारे छॾींदे? वो पंहिंजो आख़िरी ॾींहुं समझ। पासे थी तूं मूंखे पकड़ी थी चवीं? अॼु मां तुंहिंजी ज़िंदगी खे मुकमिल फना करे नूरिया खे लॻड़ वांगुरु उॾाए खणी वेंदुसि ऐं तुंहिंजी ज़िंदगी जो लॻड़ हमेशह लाइ काटा। नूरी मुंहिंजे हवाले पढ़ कलमो। हाणे तूं कलमो पढ़। नूरी मुंहिंजो रूह सुकून में रहंदो त प्यार आता ऐं प्यार मथां कुर्बान थियुसि। रूह खे वधीक सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं मुंहिंजो क़त्ल घोर जी इच्छे में अचे, जेको तव्हां को पूछे न चइजो त मूंखे घोर क़त्ल कयो आहे। नूरी तोखे मुंहिंजो खून नूरी ही त मरी वियो। मोह ई चङो अम्मा। काॾे कयूंसि? अच अम्मा हिम्मत कर त गीले करे गिटीअ में उछलियऊंसि। को पुछे त वाकई गोहर ते ई हणऊंसि। अच वठेसि, हारो कर, कोई ॾिसी न वठे। तरस अम्मा, मां रसो खणी अचां। न न ईअं वठेसि। वठीस भला अम्मा। यार बादल विछड़ंदे छो लाइ अरमान तो थिए। कुछ वक्त लाइ निकरूं था ईसन। न यार मां त वरी हेॾां मुंह ई न कंदुसि। छो? बस सूफ़ी बणजी रब खे रिझाईंदुसि ऐं हुन जी तलाश कंदुसि।
माण्हुनि में ई रब मिलंदो आहे सन। माण्हुनि खां कटजण सां तोखां थो ॿुधां रब मिलंदो। जॾहिं ॾिसंदुसि न त हक़ ऐं इंसाफ़ जो अछो सिज उभरियो आहे त हक़ मौजूद जो नारो हणी हलियो ईंदुसि। हक़ ऐं इंसाफ़ लाइ जाखोड़ण भलो या फ़िरार थियण भलो, माण्हुनि में रही वोड़ त रब बि राज़ी थिए। हेकर त पंहिंजा गुनाह धोअण जी कोशिश कजे न बादल। रोई रब रिझाए अंदर उजारे, पोइ माण्हुनि खे अमुन ऐं आशितीअ जी वेनती कजे। लाल लतीफ़ खां मोटबो न त पोइ ईअं कबो। ठीकु आहे, अच त हलो। हल, अलाह जी अमान में। पुफी, अम्मा बाबा ऐं शफ़न खां लिकी आई आहियां। सुठो कई धीअ, मां त तुझे ऐं सोराब जे ॾिसण लाइ सिकी वई आहियां। पुफी, इहो सभु दादन जो कयल कलूर आहे। घटि धाणो ऐं शफ़न बि कोन कयो आहे मूमल। मञा थी पुफी, पर असां घणो भोगियो आहे। तूं दादन खे चओ न त न करे फसादनि जूं ॻाल्हियूं। मां त चई चई थकिजी पई आहियां मूमल, कोन तूं वरन आहे। दादन ई त आहे पुफी, जेके तूं चवीं, ॿियो केरु आहे? तूं सम्झी थी त मूं न चयो हूंदो। मां आयसि इहो चवण त दादन खे सम्झाए। छा सम्झाए मूंखे? वञण खां कोन रुकींदुसि, पर वञण खां पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदी वञ। न मूं कॾहिं फसाद फैलायो आहे ऐं न वरी मूं कंहिंमें नज़र मेरी विधी आहे। तूं बि मूं ते ॾमिरजी चई हली वई त तो सार न लथे ऐं मूंखे ठुकरायो आहे। मोमल, तूं चाहियो ऐं चयो, मूं बि चाहियो ऐं चयो। अॻु बि तोखे शफ़न जी मंग सम्झंदो हुयुसि ऐं मोमल हाणे बि सम्झां थो। कंवल जे एवज़े में मां तुंहिंजो संग वठां, इहो मुंहिंजे शान वटां न आहे। पर इहा ॻाल्हि आहे त कहिड़नि बि हालतुनि में मां तो लाइ कुझु न करे सघियुसि। उन लाइ पछताव आहे ऐं रहंदो। जेसी ताईं मां बि जीअरी आहियां न त पछताव मूं वटि बि हूंदो। जेकॾहिं मुंहिंजी मञी त हिकिड़ो अर्ज़ु कयां। मोमल, छो थी शर्मसार करी? तूं अर्ज़ु न पर हुकुम कंदी कर। हॾां फसाद छॾ, सुकून ख़तम थी वियो आहे दादन। हर वक़्तु परेशानी परेशानी, ख़बर नाहे त कंहिं महिल कहिड़ी त कंहिं महिल कहिड़ी। मोमल, अञा बि तूं मूंखे थी ॾोही सम्झी। पंहिंजे दिल ते हथ रखी चओ त मूं कॾहिं अॻिराई कई आहे? बिरादरी जो मसलो हुजे या बहराम खान जी बेवाजिबी हुजे या इन शहबाज खान जूं नाजाइज़ियूं हुजनि ऐं शफ़न जूं अलॻि खुट नाजाइज़ियूं, पर न मोमल न। जॾहिं सबब खां ॻाल्हि चढ़ी वेंदी आहे तॾहिं ई जवाब ॾींदो आहियां। अलाह सानिया ॾींदुसि मूमल। पुफी, मां त वॾी उम्मीदियूं खणी आई हुयसि। हिकु त न कयो अथसि, पर जेकॾहिं करायो अथई न। हिन भेरे न चवण न वरितो त मां सम्झंदुसि त तव्हां मुंहिंजे खानदान ऐं घराणे जी तबाही था चाहियो। होश में त आई सोराब? हा, होश
जोश में है रिस जॾहिं बि आयो आहे न का का उबती सुबती सुणाए वापसि था मोकिले छॾियो। जॾहिं बिरादरियूं खंड खीर थी वियूं आहिनि त पोइ घराणा छो आहिनि? घराणनि सां बिरादरियूं ऐं बिरादरियुनि सां क़ौमूं सगाई थींदियूं आहिनि ऐं इहो तॾहिं थींदो रहिस जॾहिं हुननि में ॿधी हूंदी। मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर सोराब। अरे हिते ओताक में अची हुलड़बाज़ी बि ये तुझा घर भाती करे था वञनि न। ॿिए चया ऐं होॾी बि तुझा ये फने खाना आहिनि या मां मूं ॿधियल आहे त दादन खे माज़रत कई, पर हुन हिनखे मुंहिंजो झुकण सम्झो। मां छो न चाहींदुसि त तव्हांजा खानदान खीर खंड हुजनि। ये शफन ऐं दादन मुंहिंजे चए में हूंदा त मुंहिंजी ताक़त हूंदी न। ॾढो आहिनि मुंहिंजो, जे मोतबर थींदा त मां छो कर्ज़ कढां? बाबल सुराब जी मर्जी आहे खाने रिड़ी हली माफ़ी वठो। मां छो माफ़ी वठां ने? बाक़ी ईंदा वेंदा ॻाल्हियूं कंदा त मुतमिन कंदो माने ॿिन्ही खे ठाहे छॾिबो। बाक़ी जे न ईंदा या बहराम खे टिजाड़ींदा त पोइ बहराम बहरा। रिस तव्हांखे न चवंदो त ईंदा त पोइ वञी चवीने सुभाणे अचनि वेहनि साम्हूं, पर खेनि सम्झाइजाने हिते अची तकड़ कंदा त नुक़सान खाईंदा। बाबा साईं कम थी वियो, ॿिए कम जो सायो कर। कम थी वियो, ॿिए कम जो सायो कयां? हा बाबा साईं, मीरल मेड़जी वियो ॿिए पार। पक सां? लाश लावारस हालत में अस्पताल पहुतो आहे बाबा साईं। केर खणाए विया लाश? पुलिस खणाए वियसि। हेलो जी, शहबाज खान पे अर्ज कयां? ॿुधुमि त के नामालूम माण्हू मारे विया अथसि। छा गोहर मारियो अथसि? केर थो चए? माण्हुनि खे चई वियो आहे त गोहर माराणे जे लाइ धमकियूं ॾिनियूं? धमकियुनि ऐं क़त्ल में फ़र्क़ु आहे सूबेदार साहब। पेश कयां गोहर खे? न सूबेदार, तकड़ न कर, साबिती ॾे। ठीकु आहे, मिलां थो तोसां। ओके बाबा साईं, लाख में मारे ही कोन सघंदुसि, गर्मी आहे ॾाढी हुते। अड़े सिर न वञई, कोन थींदे गिरफ़्तार। हा बाबा साईं, मुर्सी कजो, लाकब जेल जो सफ़ा कोन आहे। बाबा साईं, तव्हांजे चवण ते मीरल खे मोकिलियो आहे ॿिए पार। तो मोकिलियो मीरल खे ॿिए पार? न मूं किथे चयो, कन था वॼनि छा? थॾे त फिरींदो तो बि कासिम जे रूबरू। कासिम वरी आसमान तां लही आयो छा? रेस कासिम करंट आ, खारे या मारे। खामोश, बड़की ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। गोहर जेकॾहिं डाढ़ आणे त तूं हुनखे सच सम्झी वेही रहो ऐं मुंहिंजे आॾो वॾे आवाज़ सां ॻाल्हाइण शुरू कर। होशदार कासिम, होश। शहबाज खान खां वाक़िफ़ आई शहबाज खान खां। रेस कासिम खां बि हर को वाक़िफ़ आ। जॾहिं असांजे हथां मीरल खे माराण जी करे सघी थो त गोहर खे बि चई सघी थो। मूंखे पूरी पक आ त गोहर ई मीरल जो क़त्ल कयो आहे। हिकु त न कयो अथसि, पर जेकॾहिं करायो अथई न त तूं कंदे छा? ही आसमान जूं थूड़ियूं लोटींदो, ॾेढरी ज़ुकाम, मौला जो शान आहे। बस गोहर बस, जेकॾहिं घणी घणी कंदे न तो मां वञी थाणे ते शाहिदी ॾींदुसि तुंहिंजे ख़िलाफ़। थी बि ॾेखार शायदि त तोखे हिंदुको में ख़बरूं पढ़ायां। धमकी न ॾे ऐं न ॻाल्हाए गोहर सां बिना देर हले वञ। रेस मां त मोकिलाण आयो हुउसि, दुबई वञणो आहे, पर हाणे कुझु ॾींहं तरसंदुसि, छो त तव्हां ई गोहर मैदान खाली कयो आहे। माई खदीजा ऐं नूरी खे बि
परेशान थियण न ॾींदुसि रेस। फ़ैसिलो थियो आहे त रज़ामंदी खां सवाइ को बि उन्हनि खे तंग करे नथो सघे। ऐं जंहिं कयो सम्झो त उहो वयो, छो त ही कासिम करनि था, खारे या मारे। न टकराए कासिम चीन जी दीवार सां, न टकराए, न त किथे दुबई बि विसरी न वञई। माशाअल्लाह, माशाअल्लाह रेस, जेको नसीब। मां बि रनी कोट जियां तव्हांजे साम्हूं अची वेंदुसि। तव्हां बिरादरियुनि जो तकरार ख़तम कयो था, बाक़ी पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सो बि औरतुनि ते अज़ाब था आणियो, ज़बरदस्ती था कयो। न करणु ॾींदुसि, न करणु ॾींदुसि ज़बरदस्ती। ऐं जेकॾहिं कंहिं कई न, तव्हांखे ख़बर न आहे त कासिम करनि था, खारे या मारे। अम्मा, नांग वेर नाहे छॾींदो। जे हयाती हूंदी आहे न त नांग डंगण खां अॻु ई मरी वेंदो आहे नूरी। त वेर किथां पाड़ींदो? को हुजे हा त चऊंसि हा अम्मा। छा चऊंसि हा? जंहिं रेस जरगो कयो आहे न, उन ताईं दाही थियूं आ। छा लाइ? दादन ॾे वञण लाइ। दादन जो ख़्याल लाहे छॾ नूरी, जीअं चयो अथमि तीअं कंदो त वाह, न त मां दरबदर न थींदसि, इहो ज़हन में रखी छॾे। अम्मा, अम्मा हथ थी ॿधाए ऐं चई त मां पोती बि पेरनि ते रखां। मुंहिंजी हयाती अज़ाबनि में गुज़री आहे। मूंखे वधीक लाइ अम्मा नसाड़ मूंखे। बिरादरीअ वारा बि त मञनि न नूरी। बिरादरीअ जे अमलनि जे करे या असीं ख़ुशीअ खां वई हुयोसीं। शहबाज खान माण्हू त कोन मोकिलिया आहिनि। अम्मा, अल्लाह थो ॼाणे। मां ॾिसां थी, तूं एहतियात सां बीह जाए। जे अहिड़ी ॻाल्हि थिए न त कमरे में बंदि थी वञजाए। जी अम्मा। केर? मां आहियां कासिम मासी खदीजा। मूंखे बादल मिंथ करे वियो आहे त मासी यारनि जी सार लाइ जाए। बादल पाण कारे वियो आहे? हैदराबाद, जिथां पोइ उमिरि ते हलियो ईंदो। कासिम पुट, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। अच अंदर, अच। अम्मा, ही केर आहे? भेण नूरी, मां कासिम आहियां। मूंखे वेंदे वेंदे बादल पारद करे वियो, पर जॾहिं शहबाज खान ऐं गौहर जी गुफ़्तगू ॿुधुमि त वेतर त मजबूर थी तव्हांखे तसली ॾियण आयुसि त कंहिं क़िस्म जी बि गणती न कजो। ऐं शहबाज खान आयो न, खेसि पतो पइजी वेंदो त ही कासिम करनि था, खारे या मारे। महिरबानी पुट कासिम। न मासी, न महिरबानी न आहे। असीं बादल जे करे सदाईं तव्हांजी मदद में रहिया आहियूं। अदा कासिम, चओ भेण। मीरल, उन जो उल्को न कर भेण, उन जो उल्को न कर। उनखे गौर कत्ल कराए छॾियो आहे। पुलिस बि गौर जे कढा ऐं मूं पाण गौर जे वातों ॿुधो आहे। खेसि शहबाज जी चुर्च ते गौर कत्ल करायो आहे। ऐं जेकॾहिं घणी घणी कयाऊं न त पोइ मां पाण थाणे ते वेंदुसि। तव्हां का बि गणती न कजो। हाणे इहो मामिलो निबेरे पोइ दुबई हलियो वेंदुसि। बाबा, असांजी मदद कर। हुकुम कर मासी, हुकुम कर। मां आयो ई त इन्हे जे लाइ आहियां। नाराज़ न थी त हथ ॿधी अर्ज़ कयां। मासी, मासी तूं हथ न ॿध। शर्मसार न कर मूंखे। बादल चई वियो आहे तव्हां जे लाइ त जीअं चवनि तीअं ई कजांइ। मां नूरीअ जो संग दादन खे ॾियण थी चाहियां।
छा थी चवी मासी? हाँ पुट, चवी त मेड़ विझाए। मासी मासी मेड़ जी जरूरत न आहे। मां ॿिनि ॻाल्हियुनि जे करे इहो ज़हर पीअंदुसि। हिकु त जरगे में तव्हांजी मर्ज़ी जे बाबति ते थियो आहे, ऐं ॿियो त मुंहिंजो भाउ बादल मूंखे चई वियो आहे त संदन मर्ज़ी खे ई अहमियत ॾिजांइ। भली तव्हां ईअं कयो, पर मां ताड़ में रहंदुसि ताड़ में ऐं ईंदुसि पियो। शहबाज खान रुकावट बणियो न त न रहंदो। सोट जी तू बाबा के मान नथो ॾी सोट? सोट मान ॾिनो अथमि ऐं ॾींदुसि, पर चाचो मुंहिंजो कंधु झुकाइण ते लही पियो आहे। फ़ैसिलो कराइण थो चाहे बहराम खान वटि। ख़राब नाहे, पर मूंखे पक आहे त बहराम खान दादन जो पासो वही वेंदो। मूंखे ख़ातिरी आहे, पर दादन फूशरी थी बहराम खान वटि न वेठो, पंहिंजूं ॻाल्हियूं मञाए वेंदो। सोट तूं चवे थी त वेंदुमि, बस न। काॾे वेंदे? बहराम खान वटि फ़ैसिले ते। वरी कहिड़ो फ़ैसिलो आहे? दादन सां चाचे सोराब फ़ैसिलो रखरायो आहे। न ज़रूरत फ़ैसिले ते वञण जी। मां पाड़े में सॾ ॾेई आई आहियां, तूं जे मूमल जे निकाह जो। मां वता सॼी उमिरि हिननि खे ॻंढण लाइ ऐं ही हलियनि फ़ैसिलो करण लाइ। सुभाणे हू दादन खे संग ॾेई वेही रहे त पोइ न खपे फ़ैसिलो। दादन खे मां पुॼण लाइ आहियां। थाणो धणकी आहे, धणकी न आहे। चाची मां मूमल ऐं चाचे सोराब जे करे फ़ैसिले ते वेंदुसि। जेकॾहिं अहिड़ो फ़ैसिलो थियो न त मां कोन मञींदुसि। न वेंदे तूं फ़ैसिलो करे वेहे त पोइ सुख थी वञू। छा कंदो दादन? न ॻाल्हाईंदो न, शादी में शरीक न थींदो त न थिए। परवाह न आहे, चढ़ी पवंदासीं दादन खां सवाइ। दादन सां त फ़ैसिलो कनि जो थाणो मुई आहे, थाणो धणकी आहे, धणकी न आहे। चाची फ़ैसिले ते वेंदुसि, तोसां वाइदो आहे। जेकॾहिं अहिड़ो फ़ैसिलो थियो न त पोइ थॾे ते इनकार कंदुसि। ही शपन छेर आहे, छेर। मुंहिंजो वेठो आई दादन। जंहिं सदाई बेवाजबियूं कयूं, माण्हू मछराए को टोरांगे, उहो तो फ़ैसिले लाइ न्यापो करे। मां कंहिं कयो आहे? पंहिंजे रेस? हा मां, रईस बहराम खान। मामो सोराब वञी पेरनि में किरियो अथसि त दादन सां ठाह कराए। कहिड़ो ठाह कयांसि? इन ये करड़े ठाह खां त ईअं भलो आहियां। ठाह भलो आहे दादन पुट, फ़ैसिले ऐं ठाह में चङाई सम्झ। अॼु ताईं पंहिंजी हलाई अथई, अॼु मुंहिंजी बि मञ। फ़ैसिले में वञ, रेस खे बि चओ, सोराब ऐं शफन सां बि ॻाल्हियूं रख। अमां जॾहिं सभु ॻाल्हियूं मां छॾे वेठो आहियां त मूंखे रईस जे फ़ैसिले जी ज़रूरत नाहे। न वरी इन जे मामे सोराब जी मूंखे फ़ैसिले जी ज़रूरत आहे। केतिरा बि फसाद थियनि, हल वरी बि फ़ैसिलो आहे दादन। छा फ़ैसिलो कंदो रईस बहराम खान? मां मुंहिंजे फटनि ते लूण थी बुरकी? कहिड़नि बेवाजबिन ऐं नाइंसाफ़िन जो असालो कंदो, जेकी पाण करायूं अथसि या वरी जेके मामे सोराब वारनि कयूं आहिनि? छा तलाफ़ी थींदी आहे? मां तूं ई खणी ॿुधाए। न रेस खे पुठी ॾे, न माउ खे दादन। रईस खे पुठी ॾियण जी परवाह नाहे मां, पर तूं माउ आहीं। ॾवण विझी ॾाए थी विझी। मूं माउ जे करे ई वञ। फ़ैसिले में वेही ॻाल्हियूं करण में न घटिताई आहे न ऐब। दादन मां हथ थी ॿधायां। मां जी छो थी गुनाहगार करी, छो थी कयामत कारी करी? सोचींदुसि मां